मीरपुर माथेलो में खबर ॾींदा हलूं था। लाहौर के ग्रीन टाउन इलाके में मीरपुर माथेलो के रहवासी इशफाक कोलाची के 4 वीरहनि जे मासूम नींगरी फातिमा कोलाची के संदस वेगी माओ लोहे शीखन से तशद्दुद करे बेदर्दी से कत्ल करे छड़ियो। नींगरी जो मढ़ अबाणे गोठ चाकर खान कोलाची में मिट्टी माओ हवाले कयो वियो, जिते हर अख आली हुई। पुलिस मूजिब वेगी माओ बिन मासूम ॿारनि ते तशद्दुद कयो, जंहिंजे नतीजे में फातिमा फौत थी वई, जॾहिं त 3 वीरहनि जो काशिफ सख्त तशद्दुद सबब ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो, जेको अस्पताल में ज़ेर इलाज है। लाहौर पुलिस मक़तूला जे पीउ इशफाक ऐं वेगी माओ के गिरफ्तार करे वरतो है। जवाबदार औरत पुलिस आडो मुड़स जे रजामंदी से कत्ल करण जो एतराफ़ करे वरतो है। रिपोर्ट में इंकशाफ थियो है त नींगरी जे जिस्म ते तशद्दुद जा निशान हुआ ऐं खेसि बेरहमी से तड़पाए कत्ल कयो वियो हो।